नाज़रीन भलीकार चवंदासीं ऐं ॾुखो ईंदड़ ख़बर आहे तव्हां सां शेयर कंदासीं त अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार जे ॿाहिरां बोर मुतासिर तरसियल हुया, बोर मुतासिर कुटुंब तरसियल हुयो त उन्हनि जी बाड़ीअ सां मुबैना तौर ते इज्तिमाही लॼालर थी आहे ऐं अणॼातल माण्हू आया ऐं राशन ॾियण जे बहाने उन बाड़ी खे वठी विया ऐं उन्हनि इज्तिमाही लॼालर जो निशानो बणायो आहे। उन बाड़ी खे जिना इस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। उनजी हालत का बहितर न पई ॿुधाई वञे। पुलिस छा करे सघी आहे हिन वक़्त ताईं ऐं वाक़े में छा थी सघियो आहे। आमिर सुप्रो असांखे कराची मां जॉइन कयो आहे। आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु अली रज़ा, ॿ ॾींहं पहिरियां अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार जेकी आहे उनजे भरिसां हिकिड़ी शिकारपुर सां तालुक़ रखंदड़ फैमिली हुई, हिकिड़ी औरत हुई, उनजा 6 ॿार हुया, जंहिंमां 9 सालनि जी न्याणी खे कुझु माण्हू कार ते अची इहो चयो त तव्हांखे राशन वठी था ॾियूं। उन खां पोइ जेकी नींगड़ी उहा गुम थी वई ऐं 2 ॾींहंनि खां पोइ जेको जना हॉस्पिटल में उनखे खणायो वियो। जेके MLO आहे ज़ीनत इरशाद, उन जॾहिं तस्दीक कई त हीअ जेकी नंढड़ी 9 सालनि जी ॿारड़ी आहे, हिन सां जेको आहे ज्यादती जो जेको वाक़ियो आहे उहो यकीनन थियो आहे। बेरहमाना तरीक़े सां जेको इज्तिमाही ज्यादती थी आहे। उन खां पोइ नंढड़ी खे NICH जेकी ॿारनि जी अस्पताल आहे उते मुंतक़िल कयो वियो, पर उते बि नंढड़ी जी जेकी सिहत हुई उहा बहितर न हुई। उन खां पोइ वरी जेको आहे सो जना जो जेको गाइनीज़ जो वार्ड आहे, स्पेशल वार्ड, उते मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं वज़ीर आला सिंध पिणु हिन वाक़े जो नोटिस वरितो आहे। उन खां अलावा IG सिंध गुलाम नबी मेमन जेको DIG साउथ आहे उनखे हिदायतूं कयूं त हीउ जेको वाक़े में माण्हू आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। त अॼु पुलिस जेकी दावा करे थी त अॻु भराई थी आहे ऐं 2 मां नामालूम माण्हू आहिनि जेके उन्हनि गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। शक जे बुनियाद ते जेके माण्हू हुया उहे हिकिड़े प्राइवेट जेको शॉपिंग मॉल हुयो उते मौजूदु हुया ऐं उन्हनि खे पंहिंजी हिरासत में वरिती। उन जा जेके DNA आहिनि उहे इस्पताल मोकिलिया आहिनि। हाणे इहे DNA अचण खां पोइ इहा तस्दीक थी सघे थी त छा इहे जेके 2 माण्हू पकड़िया आहिनि पुलिस उहे हिन में आहिनि या न आहिनि। ऐं ॿिए तरफ़ अच्छा आमिर, बाड़ीअ जी हालत कीअं आहे? बाड़ी जी सिहत कीअं पई ॿुधाई वञे? अली रज़ा ॾिसो, ॿारड़ी जी सिहत बहितर नाहे। जेकी डॉक्टर ज़ीनत आहे MLO जना जी जेकी उन रिपोर्ट लिखी आहे उन में जेकी इंतिहाई जेके तशवीशनाक जेके उन लफ़्ज़ लिखिया आहिनि उहे ॿुधाए नथा सघजनि। त पहिरियों जेकी ॿारड़ी हुई उनखे NICH, उन खां पोइ जेको आहे वरी जना जो स्पेशल वार्ड आहे उन में रखियो वियो आहे। पर ठीकु आहे, वॾी महिरबानी। वॾी महिरबानी आमिर हिन हवाले सां अपडेट। जी नाज़रीन, ज़िक्र कयूं पिया मासूम बाड़ीअ जो त अॼु सूबाई वज़ीर शहला रज़ा बि जिना इस्पताल पहुती आहे। उनजी इयादत कई अथई ऐं ख़ातिरी कराई अथई त जवाबदारनि खे गिरफ़्तार बि करायो वेंदो, सख़्त खां सख़्त सज़ा बि ॾियारी वेंदी। असां राब्तो कयो आहे समाजी अॻवाननि, ॿारनि जी हक़नि बाबति तंज़ीम जे लाइ कमु कंदड़ अॻवान आहिनि। इक़बाल ॾेथो साहब असांखे जॉइन कयो आहे। ॾेथो साहब, प्रोग्राम में भलीकार चवां थो। थैंक यू अली रज़ा। ॾेथो साहब, पहिरियां ई हिकिड़ो कुटुंब मुतासिर हुयो, तकलीफ़ुनि में हो, फुटपाथ ते तरसियल हुयो, अब्दुल्ला शाह गाज़ी जे मज़ार जे ॿाहिरां तरसियल हुयो, तकलीफ़ुनि ऐं अहजनि जो शिकार हुयो। जॾहिं उन बाड़ीअ खे इहो ॾटो ॾिनो वियो, झांसो ॾिनो वियो अणॼातल माण्हुनि जे तरफ़ां त तोखे राशन था ॾियूं, त उहा बाड़ी उन्हनि सां हली वई। उन सां तमामु ॾुख थिए थो, तकलीफ़ थिए थी इहो ॿुधाईंदे त उन बाड़ी सां 9 सालनि जी बाड़ी आहे, उन सां जेको आहे सो इज्तिमाही ज़्यादती थी आहे। इन क़िस्म जा वाक़िया, इन क़िस्म जे वाक़ियनि खे रोकणु मुमकिन आहे, मुमकिन नाहे? सूरत हाल खे कीअं था ॾिसो? असां वटि इन जे हवाले सां ॾिठो वञे त हर हफ़्ते में, ॿिए हफ़्ते में इन क़िस्म जा वाक़िया रिपोर्ट थियनि था। जी ॾेथो साहब। जी थैंक यू अली रज़ा। तव्हांखे यादि हूंदो तव्हांजे आवाज़ TV जे प्रोग्राम में बि लास्ट जेको प्रोग्राम थियो हो फ्लड सिचुएशन में उनजे जेके आफ्टर मैथ जे हालात ते पाण इहो ई अर्ज़ु कयोसीं त हाणे फ्लड जे रिलीफ खां पोइ वॾो जेको चैलेंज असांखे ईंदो त उन्हनि मुतासिरनि माण्हुनि जी प्रोटेक्शन यानी तहफ़ुज़ ऐं उन्हनि जी रिहेबिलिटेशन, इहे 2 वॾियूं एरियाज़ हुयूं जिते असां तय कयोसीं। ऐं हाणे जो जेको इहो वाक़ियो आहे इन में जेतोणी बुनियादी फैक्ट्स अचनि जेके, ऐं पर जेतिरो FIR जो जेको मां मतन ॾिठो आहे ऐं जेके मां डिटेल्स पढ़िया आहिनि, हाणे उन में हिकिड़ो ॿियो बि अंसर अचे पियो। उहो अंसर इहो अचे पियो त असां वटि चाहे उहे बोर्ड मुतासिर हुजनि या इन खां पहिरियां तव्हां ॾिठो हूंदो अफ़गान रिफ्यूजीज़ हुजनि या तव्हां ॾिठा हूंदो जेके होमलेस माण्हू हुजनि, उन्हनि जी हिकिड़ी अक्सरियत तमामु कराचीअ जे रोडनि ते, रस्तनि ते, गलियुनि ते, चौराहनि ते उहा
पिनण जे धंधे में बेगिंग में शामिल आहे ऐं हाणे त उन्हनि जी जेका शिदत आहे या इंटेंसिटी आहे उहा वधी वई आहे। सो जॾहिं बि फ्लड्स थींदियूं, पैंडेमिक थींदी, डिज़ास्टर थींदा त माण्हुनि जी लॾ पलाण थींदी, डिस्प्लेसमेंट थींदी ऐं उहे हिकु जॻह खां ॿी जॻह ते ईंदा। दैट इज़ अ नेचुरल फिनोमिना। हाणे उनखे हुकूमत जेका आहे उन्हनि माण्हुनि खे टेम्पररी शेल्टर्स में कीअं ॾिए थी, रिलीफ कीअं ॾिए थी। जीअं तव्हांखे मां ॿुधायां त हिकिड़ी मोहतात अंदाज़नि में बि कराचीअ जे रोडनि ते, रस्तनि ते के 30 खां 40,000 ताईं माण्हू जेके आहिनि उहे पिननि पिया ऐं उहे फिगर अञा पियूं वधंदियूं वञनि पियूं ऐं उन में अक्सरियत जेका आहे उहा ॿारनि जी, औरतुनि जी आहे। त तव्हां ॾिसो त उन्हनि सां उन्हनि जी जेको उहो चौराहो हुजे जिते उहे बीहनि थियूं या उहो ॿारु जेको पिने थो, त उते जेके बि मुआशिरे जा जेके बि प्रीडेटर आहिनि, जेके बि शिकार करण वारा माण्हू आहिनि, उहे उन्हनि ते नज़र रखनि था। तव्हांखे मां ॿी बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हीअ न फ़क़ति इन्हनि सां जिन्सी राडायूं थींदियूं, पर मूंखे त ख़दशो आहे त केतिरनि माण्हुनि जा जेके जिन्सी उज़वा आहिनि, जेके ह्यूमन ऑर्गन्स आहिनि, उहे बि माण्हू जेके ट्रैप थींदा ऐं उहे बि मूंखे फियर आहे त एतिरनि जेके बेघर, बेपहुच, जेके वेठा आहिनि शेल्टरनि खां बिना माण्हू, त उहे बि हिन ढांचे में अची सघनि था। बाक़ी रही ॻाल्हि मां या पुलिस जी रिपोर्ट्स ॾिसां पियो त उन्हनि CC फुटेज कवर कया आहिनि। हाणे इहा सॼी एॾी वॾी एरिया आहे, हू चवनि था त उनजी जेका माउ आहे जेका गड़ियासीन तालके सां उनजो तालुक़ु आहे, माईअ जो, मां नालो न हुनजी माउ जो वठंदुमि न छोकिरीअ जो वठंदुमि, छो त इहा तमामु हिसासियत आहे, हुनजी आइडेंटिटी खे असांखे डिस्क्लोज़ न आहे करणो, पर असांखे उन्हनि विक्टिम सां हमदर्दी आहे। ऐं मां इहो तव्हांजे थ्रू बि चवंदुमि, चाहे मूंखे असां बि हॉस्पिटल में ॿियनि हंधनि ते वञी सघूं पिया, पर असां चऊं था त विक्टिम जी जेका आइडेंटिटी आहे उनखे प्रोटेक्ट कयो वञे ऐं पुलिस अहिड़नि आइसोलेटेड इंसिडेंट्स खे ख़ुशूसन जेको आहे उहो टेक्नोलॉजी जे थ्रू ऐं ख़ुशूसन मां त चवंदुमि सोशल वेलफेयर डिपार्टमेंट आहे जेके बि ही शेल्टर्स हलाइनि पिया ॿिया, त तमामु वॾे वसी पैमाने ते लोकल गवर्नमेंट आहे, KMC आहे, जेके डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कमेटीज़ आहिनि, लोकल गवर्नमेंट जो इशू आहे न, सिर्फ़ु पुलिस जो इशू कोन्हे। तव्हां जेके माण्हू बेघर आहिनि रहनि था त उहो दैट्स द इशू ऑफ द लोकल गवर्नमेंट। त लोकल गवर्नमेंट किथे आहे, उहा KMC किथे आहे, उहो सोशल वेलफेयर डिपार्टमेंट किथे आहे, उहो बैतुल माल किथे आहे, उहो सोशल प्रोटेक्शन जेको CM साहब जे अंडर जेको हिकिड़ो वॾो यूनिट आहे, डिपार्टमेंट आहे, उहा किथे आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे थ्रू इन्हनि माण्हुनि जी तव्हां रजिस्ट्रेशन करायो, उन्हनि खे तव्हां रिलीफ ॾियारायो ऐं पोइ बेनज़ीर हाउसिंग स्कीम जे थ्रू तव्हां जेके हाउसिंग घर ठाहे पिया ॾियो, जेके टाउनशिप्स था ठाहियो, हिननि माण्हुनि जी मैपिंग करे तव्हां उन्हनि खे वञी हुते रीसेटल कयो। सही, बिल्कुलु सही था चओ, इहा हक़ीक़त आहे। वॾी महिरबानी इक़बाल साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त, अल्लाह ने